मां टीवी ते बि ॾिठो, उन खां पोइ सामी साहिबु मूंखे दावतनामो ॾिनो ऐं ॿुधाईं त अहिड़े नमूने सां असां जेके ॿ शागिर्द आहिनि जिन घर में झुॻियुनि में रही करे मैट्रिक साइंस में पास कयो आहे, उन्हनि जे हौसला अफ़ज़ाई जे लाइ हीउ जेको मेड़ाको अॼु गॾु थियो आहे हिते अवामी प्रेस क्लब में, उन में असांजा साफ़ी जेके आहिनि जंहिंमें सामी साहिबु जेको सदर आहे अवामी प्रेस क्लब जो, उन में अॼु तमामु मतिलबु त जेके साफ़ी बिरादरी आहे, इलाइक़े जा माण्हू आहिनि ऐं ॿिया जेके बि मतिलबु मतिलबु इदारा आहिनि उहे गॾु थिया हिते ऐं उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई जे लाइ उन्हनि जा तासरात ॿुधासीं ग़रीबनि जा, उन्हनि जे वालिदेन जा ऐं असां सभिनी खे घुरिजे त उन्हनि जी जेतिरी बि मदद करे सघूं उहा घटि आहे ऐं माशाअल्लाह उन्हनि में जज़्बो आहे, जोश आहे ऐं इंशाअल्लाह उहे वधीक तइलीम अला करे उहे वधीक इलाइक़े जी ख़िदमत बि करे सघंदा। ऐं वरी चवंदुसि असांजे अवामी प्रेस क्लब वारनि खे त अहिड़ा जेके प्रोग्राम उहे कंदा रहनि ऐं तमामु हीअ जेको सो उनजो अजर इलाही ॾींदो ऐं तमामु नेक कम आहिनि इहे मतिलबु त।